इंतजार जो घड़ियों खत्म थी चुकियो आन हिन जो फनकार जो कलाम मशहूर हुयो आशिक मजबूरा भले केडो भी कंधार हुजे उन जो हियर भी तव्हां ॾिसो त आशिक 60 साल जो आई उन पंहिंजो तमाम प्यारो फनकार जेका फ़ायदा उनके खंबे खणी हो इहो आशिका उन करे मजबूर थियो उन करे छो जो अज उनकी कमी महसूस थी है उन जो दर्द असां भी तस्लीम कयूं पिया असां मस्त मुनीर शाह भी तस्लीम कयो है छो ओ भी न दरगाह जो मुरीद हुयो उन जे फ़ायदा जो जाहिद ॾाढो सुठो गल है तरफा अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूदा सदाई आबाद हो जो सरकार पीर कामिल शाह मां ड्यूटी बरदार मुरीद भी है ने असा जेके फनकार अदा दिलशेर साईं चाचा उस्ताद ने संजा पिरी रजब फकीर साईं उस्ताद पिरी काफी फनकार हिन दरगाह ते पंहिंजो प्रोग्राम पंहिंजी ड्यूटी पेश करे विया आहिनि मां एतिरो चवंदुसि त आया से अॻी विया मां थोरा तो आहियां साईं मुख्तियार शाह बादशाह जो साईं मस्त मुनीर शाह जो ऐं जेके साफ़ी बिरादरान जेके असांजा मौज़ीन सजण आहिनि असांजा करीम रोशन साईं भंड साहब दोस्त जेके भी ज़ाहिद साईं कुसंड वारो सभई असां हिकिड़ा ई आहे सभु पाण में आहियूं ईंदा आहियूं सुकून मिलंदो आहे नओ ताज़ो थी वेंदा आहियूं मौला हुसैन तव्हां सलामत रखे पंहिंजी बोल तव्हां नज़र कंदासीं जहिड़ो असांजो हाल आहे बिस्मिल्लाह छोड़ बने होदा उस बंदे ते केड़ा गिला जदा पीर होवे हसनैन दा बाबा पूजनत आखे बिस्मिल्लाह अली बगैर किसी पे करम नहीं होता अली बगैर किसी पे करम नहीं होता करम ना हो तो कोई मोहतरम नहीं होता तेरी नमाज खुदा जाने कैसी होती है अली बगैर तो काबा भी हरम नहीं होता पंजन बारहं जी शान में तू एडी बक न बक कपी दो साए कादल चवे नासन सूधो नक पढ़ी दिस कुरान में ना है फुरकान में को फर्क जे अञा भी अथई शक तप पुट ना है पंज पीजो भरपूर नारा है दुनिया पंजन बारहन सा प्यार न थई दिसात बाह मां किए थो बची